नाज़िनवा में न्यूज़ पर आवा के कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त डेरकी भरिसां ख़ौफ़नाक ट्रेन हादसो, 40 मुसाफ़िर फोत। ट्रेन हादसे में फोत थियल 5 मुसाफ़िरनि जी सुञाणप थी वई। औरत ऐं ॿारड़ी जा मड़ वारिस खणाए विया। फोतियुनि में नवाब शाह वासी मुबशिर वल्द रमज़ान कुरैशी, ॿारड़ी मुक़द्दस इमरान, फैसलाबाद वासी औरत अलम धी सदाकत शामिल, कानपुर कटौरा जे रवासन सायरा शहजाद ऐं संदसि धी फातिमा बि फोत मड़ वारिस खणाए विया। ट्रेन हादसे जो शिकार मिलत एक्सप्रेस जूं 2 बोगियूं अञा ताईं दबियल मुसाफ़िरनि खे कढण जूं कोशिशूं जारी। मिलत एक्सप्रेस जी 6 नंबर समेत मुकमिल तौर दबियल 2 बोगियुनि मां को बि मुसाफ़िर अञा ताईं निकिरी न सघियो। नाज़िनवा में न्यूज़ पर आवा के कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त डेरकी भरिसां ख़ौफ़नाक ट्रेन हादसो, 40 मुसाफ़िर फोत। ट्रेन हादसे में फोत थियल 5 मुसाफ़िरनि जी सुञाणप थी वई। औरत ऐं ॿारड़ी जा मड़ वारिस खणाए विया। फोतियुनि में नवाब शाह वासी मुबशिर वल्द रमज़ान कुरैशी, ॿारड़ी मुक़द्दस इमरान, फैसलाबाद वासी औरत अलम धी सदाकत शामिल, कानपुर कटौरा जे रवासन सायरा शहजाद ऐं संदसि धी फातिमा बि फोत मड़ वारिस खणाए विया। ट्रेन हादसे जो शिकार मिलत एक्सप्रेस जूं 2 बोगियूं अञा ताईं दबियल मुसाफ़िरनि खे कढण जूं कोशिशूं जारी। मिलत एक्सप्रेस जी 6 नंबर समेत मुकमिल तौर दबियल 2 बोगियुनि मां को बि मुसाफ़िर अञा ताईं निकिरी न सघियो।